अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, गडेजी गवर्नमेंट हाई स्कूल की इमारत मुकम्मल तौर ते झुरी पई है। स्कूल की छत मां प्लेस्टर जा चापड़ा किरण रोज़ जो मामूल बनियल आहिनि। स्कूल मसलन जे भर चढ़ियल है। वधीक तफ़सील ॾिसंदा ऐं ॿुधंदा सिंध ऑनलाइन टीवी के रिपोर्टर रहीम सोलंकी जी हुन गवर्नमेंट हाई स्कूल गडेजी जी 1971 में इमारत तामीर थी, जेका मुकम्मल तौर ते झुरी तबाह थी वई आहे, जंहिंजे करे हितां जा ॿार जेके आहिनि उहे उन स्कूल जे इमारत में जेका तालीम न पिया कराए सघनि, उन्हनि अॼु एहतिजाज कयो आहे। अचो साण ॻाल्हि ॿोल कयूं उन ॿारनि जो वधीक छा चवणु आहे। असांखे सुठो स्कूल ठाराए ॾियो वञे, असांखे वाशरूम हुजनि, बिजली बि ॾियनि। असांजे स्कूल में साइंस हॉल कोन्हे ऐं लाइब्रेरी जी बि ॾाढी ज़रूरत आहे। जीअं त असांजे स्कूल में क्लासनि में छा हुन छतनि जा चपड़ लहनि था ऐं असांखे ॾाढो इहो ख़तरो आहे त असां हुन स्कूल में पढ़ी था सघूं ऐं असां महिनत बि कयूं था त हिन स्कूल में पढ़ी सघूं। असांखे ॾुख आहे ॾाढी, माना पाणीअ जी बि तकलीफ़ आहे, बिजलीअ जी तकलीफ़ आहे। असां काॾे वञूं मजबूर आहियूं। असां पहुचा खे अपील था कयूं त असांजी मरमत कई वञे स्कूल जी ऐं पाणीअ जो बि कुझु बंदोबस्तु थी वञे। असांखे स्कूल नयूं ठाराए वञे ऐं असांजी बिजलीअ जी सफ़ा ख़राबु आहे हालत, ऐं असां गर्मीअ में पढ़ी नथा सघूं। असांजे उस्ताद सुठी महिनत सां असांखे पढ़ाईंदा आहिनि। बिल्डिंग जी सहूलियत घटि आहे, ॿारनि जी स्ट्रेंथ सुठी आहे, उन्हनि जे लाइ विहण जी कमरनि जी खोट आहे, उहा असां वटि सख़्तु नीड आहे। ॿियो असां वटि हिते लेटरिन सिस्टम बि तमामु घटि आहे। जा ॿार पढ़नि था ऐं उन्हनि मां बि सुठा टैलेंटेड ॿार आहिनि ऐं असां वटि तमामु बिल्डिंग जेकी आहे उहा डैमेज थी चुकी आहे, पुराणनि सालनि जी ठहियल आहे, उनजी अॼु रिपेयर ई कान थी आहे ऐं तमामु बुरी हालत में आहे। फर्नीचर जी बि तमामु खोट आहे, बिजलीअ जो निज़ाम हिते आहे ई कोन, माना न जे बराबरि आहे। वस वारनि खे साईं जिन दरख़्वास्तूं असां पंहिंजे तरफ़ां जेके कोशिशूं उस्तादनि कयूं आहिनि उहे सभु पंहिंजे तरफ़ां लिखत जे हिसाब सां करे चुका आहियूं। वरी बि अपील आहे त ही हिते लेटरिन कान्हे, असांजे स्कूल में ॿारनि शागिर्द पढ़नि था, उन्हनि जे लाइ सहूलियत कान्हे। उस्ताद टीचर आहिनि, उन्हनि जे लाइ इहा सहूलियत कान्हे जो लेटरिन हुजे ऐं को इंतज़ाम हुजे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।